सदके थी, इब्राहिम ते मेहरबानी उन जे सदके थी, नूह ते मेहरबानी उन जे सदके थी, मूसा ते मेहरबानी उन जे सदके थी, यूसुफ ते मेहरबानी उन जे सदके थी, इस्माइल ते मेहरबानी उन जे सदके थी। जंहिंखे जा नेमत मिली आहे, जंहिं तां जा तकलीफ़ टरी आहे, जंहिंखे भागे क़िस्मत वरी आहे, सभु सदको मदीने वारे घोट जो। इन ते क़ुरान बि दलील आहे, हदीस बि दलील आहे, असहाबनि जा कौल बि दलील आहिनि, इमामनि जा इरशाद बि दलील आहिनि, वलीअ जा बोल बि दलील आहे। ये सभु जूं सभु शाहिदियूं आहिनि त वध में वध, वेझे में वेझो, अव्वल में अव्वल वसीलो आहे त सुहिणो रसूलुल्लाह। सुभान अल्लाह चओ। अल्लामा जामी रहमतुल्लाह अलैह जो फारसी में शेर आहे, फरमाए थो अगर नामे मोहम्मद रा नयावर दे शफी आदम। इहो आवाज़ थकलनि जो आहे, खुली खुली चओ। अगर नामे मोहम्मद रा नयावर दे शफी आदम, न आदम याफते तो बह न नूह गर्क न जईना। जे आदम मुस्तफ़ा जो नालो न आणे हा त न आदम जी तौबह क़बूल पवे हा, न हज़रत नूह जी बेड़ी तरे हा, न हज़रत इस्माइल तां काती टरे हा, न इब्राहिम असांजी बाह ठरे हा। हर अल गरज़ अल गरज़ अल गरज़ वसीलन जो बि वसीलो सुहिणो रसूलुल्लाह है। इन जे करे आशिक़ पंहिंजे आका खे सॾींदा विया, आका खे अर्ज़ कंदा विया, आका खे पुकारींदा विया, आका जे दुआउनि सां मंज़िलूं माणींदा विया, नज़रे करम सां ॿेड़ा उन्हनि जा तरी आया। पहिरियों वसीलो मुस्तफ़ा आहे, उन खां पोइ अल्लाह जा वली बि वसीलो आहिनि। वलीअनि सां अक़ीदत रखो, वलीअनि सां मुहबत रखो, वलीअनि सां प्यार रखो, पर ठके ठोके पक्की बेअत कयो। ईअं तकड़ सकड़ करे न ॾिसो त हिन में फैज़ आहे, हिन ते महिरबानी आहे, ही नबी पाक जो आशिक़ आहे, अदब वारो आहे, गुस्ताख बेअदब न आहे। सोचे समझी यारी रख, अहिड़ो पीर वठ जो हिते बि तोसां गॾु रहे त क़बर क़यामत में तोसां साणी रहे। छा चयो भिटाई घोट, छा चयो भिटाई घोट? फरमाए थो ॿुधंदे बूढ़नि में के हाथ का हथ विझनि, मज़बूत कामिल मुर्शिद। ॿुधंदे बूढ़नि में के हाथ का हथ विझनि, पसो लज लतीफ़ चवे केॾी खे कखनि, तारे कंधी कन न तसां वञनि सीर में। हज़रातुल क़ुदस किताब आहे नक्शबंदी औलिया जे अहवाल में, उन में हज़रत यूसुफ अजमी बुज़ुर्ग जो बयान आहे। उन हिकिड़े माण्हू खे ॾिठो, हाफ़िज़ साहब त रोए वेठो। पुछे छो थो रोई? चई साईं मौली मोहम्मद अज़ीम जी तक़रीर जोश वारी ॿुधमि। साईं चयो पुल सरात हूंदी, जहन्नम जी बाहि हूंदी, हीअं हूंदो हीअं हूंदो। गुनाहगार आहियां, गुनाहनि ते परेशान आहियां, तॾहिं पियो रोआं। बुज़ुर्ग चयो रोन भली शइ आहे, अल्लाह खां माफ़ी वठणु भली शइ आहे, रोन सां राणो राज़ी थी पवंदो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए छॾियां त परेशान घणो न थिजां। मूं रब करीम जे दरबार में दुआ घुरी आहे त क़यामत जे ॾिहाड़े मौला मूंखे मोकल ॾे, मां पंहिंजो तंबू जहन्नम जे किनारे ते हणां। मुंहिंजे तंबू खे ॾिसी जहन्नम जी बाहि हटी वेंदी ऐं मुस्तफ़ा जा आशिक़ बची वेंदा। चओ सुभान अल्लाह, चओ वॾे आवाज़ सां चओ। कामिल मुर्शिद सालिह तहज्जुद गुज़ार आबिद ज़ाहिद, भली सुकी मानी मिले, भली सादो नगर मिले, भली बुख मिले, भली पट ते सुतो पियो हुजे, मिटीअ जे ढेर ते पियो हुजे, पर मुर्शिद अहिड़ो हुजे जो नज़र करे त ॿेड़ा पार। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो इमाम शारानी लिखियो आहे, सुभान अल्लाह। उन जो फरमान हूंदो त मुंहिंजे दरवाज़े ते राति जो को न को मुरीद बीठो हुजे, जागंदो रहे। हिकिड़े दफ़े कंहिं मूं जहिड़े सुस्त जी बेकार जी ड्यूटी आई,
घड़ी खन वेही थी ने साईं खे कहिड़ो ख़तरो आहे जो मां जाॻां निंड कयां साईं बादशाह कहिड़ी परवाह दरवाज़ो छॾे परे वञी सुम्ही रहियो जीअं दरिया ॿोॾ कंदो आहे न छोली कंदो आहे ॿोॾ जे मौसम में एॾी दरिया खे मस्ती हूंदी आहे जो वण टिण कांह सर ॿूड़ा फटे छॾींदो आहे ईअं कॾहिं कॾहिं वलीअ जे दिलि जी मौज थींदी आहे ॿोॾ थींदी आहे बुज़ुर्ग चयो त दरवाज़े ते को फ़क़ीर बीठो हूंदो वञा ही जेको महिरबानी जो कर्म उन ते विछलाया उन ते विझां अचे त बुज़ुर्ग जो मुरीद केर बि कोन्हे कुतो हिकिड़ो बीठो हो अल्लाह जे वलीअ जी उहा दिल वारी ॿोॾ उन जा छंदा उन ते पइजी विया सुबुह जो कुतो वञे जेॾे वञे त ॿिया कुता पुछ निंड न करजो आहे न देर कहीं था कयो मां त कोन थो कयां सुभान अल्लाह उन वलीअ जे दरबार में माण्हू भॼी आया साईं अॼु अजीब मंज़र आहे शहर में छा आहे साईं कुतो आहे उन जे पुठियां ॿिया कुता था हलनि वेहे थो त हॾा खयो वञनि छीछड़ा खयो वञनि सुकल मानी खयो वञनि उन जे अॻियां पिया रखनि हू अलाह कहिड़े चकर में आहे अलाह मोगो थी वियो आहे अलाह कंहिं कुते खे नशो ॾिनो आहे अलाह छा थियो आहे साईं फरमायो त राति के फ़क़ीर जी ग़लती आहे कीअं साईं पुछोसि त राति दरवाज़े ते हो चयोसीं तव्हां दरवाज़े ते था तूं है जी यार मूंखे यार ख्याल आहे त साईं बादशाह खे कहिड़ी परवाह ही को रवाजी माण्हू त कोन जो हिते चोरी करण ईंदो मां यार वञी पासे ते सुम्ही रहियसि बुज़ुर्ग फरमायो पुट जे हुजी हा तव्हां मुहम्मदी इश्क जी मौज मिली वञे हा जो दुनिया जा माण्हू तुंहिंजे दरवाज़े ते लेटिया पिया हुजनि हा कतारूं कयो पिया हुजनि हा राज पिया रहनि हा पर तुंहिंजी क़िस्मत सां साथ न ॾिनो तूं नोहे त कुते ते करम नवाज़ी थी तो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां च खुली च मदीने वारे घोट जा आशिक हो अल्लाह जा वलीअ वसीलो हल पर असीं छा चवंदा आहियूं ॿार जे मथे में जूं थियनि त वार उते कूड़ियो झिंड लाहियो वसीलो हन चड़ा ॿधो वसीलो हन औरतूं नचायो वसीलो हन खदरनि जे ज़िना जा अॾा लॻायो वसीलो हन मलाखड़ा करायो कुता वेढ़ायो रिछ वेढ़ायो कुकर वेढ़ायो वलीअ वसीलो हन उन्हनि जे कबरनि खे तवाफ़ कयो सजदा कयो वसीलो हन ओ जाहिलो ख़ुदा जे वलीअ जे दुआ जे बजाय पुट खणी ईंदी वलीअ ते ज़िना हलंदी वलीअ ते बुराई हलंदी वलीअ ते नशो हलंदो दुआ न मिलंदी जी दुआ वठणी आहे त वलीअ ते क़ुरान वेही पढ़ ज़िक्र वेही कर दुरूद वेही पढ़ रुगी कबर ऐं चादर न ॾिस कबर वारे सां कचहरियूं करे वसीलो इहो आहे वसीलो इहो आहे त उन जे ज़रिए माण्हू मंज़िल माणे मक़ाम माणे अल्लाह जो कुर्ब हासिल करे नबी करीम जी नज़दीकी हासिल करे सभई चओ सुभान अल्लाह अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह ए ईमान वारो अल्लाह खां डिजो वबतहु इलैहिल वसीला उन जे दरबार ॾे वसीलो तलब कयो वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफलिहून ऐं उन जे वाट में जिहाद कयो जिहाद हिकिड़ो आहे तलवार वारो जंहिंखे हाणे काफ़िर चवनि था त इहा आहे दहशत गर्दी मुस्लमाननि खे हिकिड़ो अहिड़ो उबतो लफ़्ज़ ॾेई ऐं बमनि जो शिकार पिया कनि इहा आहे दहशत गर्दी अरबी में चवंदा आहिनि इरहाब क़ुरान पाक जे आयतुनि में जिहाद जो दर्स आहे त स्कूलनि मां किताब जेके इस्लामियात आहे उन मां जिहाद बि कढो उन मां हीअ शइ बि कढो उन मां हीअ शइ बि कढो हीअ शइ बि कढो सदर साहब तूं कलमूं पढ़ी थो वज़ीर आज़म तूं कलमूं पढ़ी थो वज़ीर आला तूं कलमूं पढ़ी थो गवर्नर तूं कलमूं पढ़ी थो DCO साहब तूं कलमूं पढ़ी थो SP साहब तूं कलमूं पढ़ी थो जी बिल्कुलु पढ़ूं था पर ओ चाचो बुश चए थो त कढो
खुदा शल असांजे कलमे वारन खे कलमे करीम जो कदर दे, कलमे करीम जी मोहब्बत दे। तू आजाद मुल्क आहीं, तू खुद मुख्तार रियासत आहीं, तू खुदा ते यकीन रख, अल्लाह ते तवक्कल कर, निसाब हो रख जैमें रब करीम जे दीन जो दर्द मिले, इश्क़े मोहम्मद मुस्तफा मिले, जज्बो गैरत मिले, तकवा खुदा जो खौफ मिले, परहेजगारी मिले। छा औरत खे इस्तेमाल कयो पियो वञे। तू आजाद रहन, तू हीअं करन, तू हीअं करन। ऐं मीडिया 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 हणी मुल्क जो कम ई लाहे। अल्लाह शल हिदायत दे। मदीने वारनि जी ज़िंदगी था पढ़ूं, हैरत थी लगी। कहिड़े शहर जी थकजी पिया, अञा दस्तार थींदी, गज़ल थींदा। चो मौली साहब वो असांजा सुबह जो निमाज़ जा वक़्त बि वेंदा, केरु थारींदो। मदीने मुनव्वर जी हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। कहिड़े शहर जी? ज़ोर सां चओ, या शफ़ी अल उमम लिल्लाह करे दो करम, शाला वसदा रहे तेडा सोहना हरम। तहज्जुद महिल उथी मुंहिंजे सोहणे खे सॾे त ॾिस, सॾड़ा त कर। या शफ़ी अल उमम लिल्लाह करे दो करम, शाला वसदा रहे तेडा सोहना हरम। अल्लाह करे त मूंखे तोखे नसीब थे। तेरी यादों से मामूर सीना रहे, सामने मेरे तेरा मदीना रहे। दर पे बैठा रहूं लेकर के चश्मे नम, शाला वसदा रहे तेरा सोहना हरम। या शफी अल उमम लिल्लाह कर दे करम, शाला वसदा रहे तेडा सोहना हरम। उहो मदीनू जंहिंजी मिट्टी भी शफा, जंहिंजी दज़ बि दवा, जंहिंजी हवा बि शफा, जंहिंखे अल्लाह ताला जे महबूब जे आशिकनि त मञियो, पर काफ़िरनि जा बि वात पटजी। अमेरिकी अपालो जेको मथे वियो चंड ते, ऐं ॿियो वरी मरीख़ ते पियो वञे। मरीख़ वारनि खां अमेरिका जे साइंसदान ने पुछो, राबितो करे त एतिरो मथे विया हेठि छा थो नज़र अचे? चऊं कुझु कोन थो नज़र अचे, ॿिनि जायुनि ते नूर थो नज़र अचे। हाँ, ॿिनि जायुनि ते नूर। जांच कयो, कहियूं जायूं हल, जांच कयूं त हिकिड़ो मक्को आ, ॿियो मदीनो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। मक्का में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, मक्का में बरसते हैं अनवारे खुदाबंदी। रहमत का लगा देखा बाजार मदीने में, महबूब खुदा का है दरबार मदीने में। है उम्मत यासी के गमखार मदीने में। मज़ो जो दुश्मन मञी न, मदीने पाक में
हुजूर जॾहिं हिजरत करे आया, इस्लाम जी इब्तिदा हुई, यहूदियुनि जी कसरत ही घणाई आबादी हुई। रात जो टाइम आ, एक नौजवान छोकरी यहूदियुनि जी लंघी, यहूदी नौजवान गुंडा हुन खे वठण लगा, छेड़छाड़ करण लगा। हुन सोचियो त इज्जत कीअं बचाया, ॿियो रस्तो ई न आयुसि। चई मुंहिंजा यहूदी मूंखे न बचाईंदा, बचाईंदो त मुहम्मद करीम जो नालो बचाईंदो। छा थी चवे, रिहाई पुकारी क्या नहीं गैरत किसी इंसान के सीने में, पुकारी क्या नहीं गैरत किसी इंसान के सीने में, कि यूं बे आबरू मैं मोहम्मद के मदीने में, रिहाई की उसे उसी को जब न कोई सूरत दिखाई दी, तो उस मजलूम लड़की ने मोहम्मद की दुहाई दी। दाह कहीं यहूदी कोन आया, मुस्तफा जो नौजवान साहबी दाह ॿुधी, दरवाजो बंद हो, चाबी ॻोल्हण में देर थिए हा, भित ते चढ़ी छाल ॾेई लही आयो। ओ यहूदी हुंडो परे परे थियो, जो तुंहिंजी या मुसलमान आ छा? चई मुंहिंजो मुस्लिम गैर मुसलमान वास्तो कोन्हे, मुंहिंजो मुहम्मद घोट जे नाले सां वास्तो। हिते हुजूर आयो आहे, हिते जबरदस्ती न हलंदी, ज़िना न हलंदी, खबासत न हलंदी, निजासत न हलंदी, पलीदी न हलंदी। हिते हलंदो त अल्लाह जे हबीब जे दीन जो पैगाम हलंदो। विढ़ी ज़ोरी उन नौजवान न्याणी इज्जत बचायई। ही आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीन जी तालीम। हाणे ख़ुदा हिदायत ॾेई मुंहिंजा पिरी, अल्लाह करे त ग़ैर जे चवण ते न लॻी। तुंहिंजे घर में क़ुरान रखियो, तुंहिंजे घर में मुहम्मद आका ते दुरूद रखियो आहे, तुंहिंजे ज़बान ते कलमो आहे, तुंहिंजे सीने में इश्क़ रसूल आहे, तूं नबी पाक जो सचो उम्मती आहीं, पीउ आहे तो सुन्नी आहीं, गैरतमंद बचड़ो आहीं, हलाल जे निकाह जो औलाद आहीं। छा बि थी पए गैर खे धिके छॾ, पंहिंजी दिलि मदीने वारे जे घोट जे कदमनि में छिके छॾ। रब चए थो मूं अल्लाह जी राह में जिहाद कयो, मुंहिंजी राह में विढ़ो, मुंहिंजी राह में लड़ो, काफ़िरनि सां बि लड़ो, पंहिंजे नफ़्स सां बि जिहाद कयो। वॾो जिहाद ई हो। नहिंगो अज़दहाओ शेर नर मारा तो क्या मारा, चओ सुभान अल्लाह। नहिंगो अज़दहाओ शेर नर मारा तो क्या मारा, बड़े मूजी को मारा नफ्से अम्मा रह को गर मारा। नफ्स सां झेड़ो अकेलो करे न सघंदे, शरीयत हुजे, तक़वा हुजे, कामिल मुर्शिद जो हथ हुजे। वाह 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 वाह। फारसी में शेर आहे ऐं ॾाढो भलो शेर आहे। राह पुर खौफस्त दुस्ता दर कमीन, राह बरे बर तान मानी बर जमीन। रस्तो खतरनाक आ, खतरे वारो आ, लुटेरा वेठा आहिनि, पाण सां गॾु रहबर वठ, माना तरीक़त, मारिफत, हक़ीक़त वारी वाट सवली नाहे, कंडन वारी वाट आ, दुश्मननि जे घेरे वारी वाट आ। हिकिड़े पासे शैतान आ, ॿिए पासे नफ्स आ, ही राह खतरे वारी आ। इन में अकेलो न वञ, मुर्शिद कामिल वठ त तोखे छिके हली मुस्तफ़ा सां मिलाए। अल्लाह जी राह में जिहाद कयो, लअल्लकुम तुफ्लिहून, तव्हां कामयाब थियो। हिन दौर में, हिन माहौल में, हिन हलंदड़ हालात में एॾो नफ्स जो धोखो आहे,
मूंखे हिकिड़े दादूअ जे दोस्त ॿुधायो, मां नालो नथो खणा, चइसि हाणे ॿारड़ा वञनि था पढ़ण त उन्हनि खे मौलवी चवनि था त पढ़ी कंदउ छा, 80 सूरनि में तव्हां छा कंदउ, वञी अंग्रेजी पढ़ो। मां चवां थो अंग्रेजी दान वीचारनि सां थोरी थी आहे, घणा साल दरख़्वास्तूं ॾिनऊं, सही ॻाल्हि आहे न, गुज़िरियल ज़ोर ॾे हलो, घणा साल, रोज़ इंटरव्यू, रोज़ दरख़्वास्त, 100 रुपया फार्म, पुट ॾे पुट ॾे पुट ॾे। कंहिं ग़रीब खे नौकरी न मिली, पर जंहिं क़ुरान खे वरितो मस्जिद जो इमाम आहे त बि गंज लॻा, मस्जिद जो इमाम बांको आहे न साईं, उहो बि बहारनि में लॻो पियो आहे। ये नौकरीअ में अरबी टीचर हल त पुछो न मौलवी साहब वेठो आहे त घणी पघार थी अथव, वॾियूं वॾियूं पघारूं, वॾा वॾा रोज़गार, हिकिड़े पासे क़ुरान पियो हले, मुहम्मद आका जो शान पियो हले, ज़िक्र रहमान पियो हले, ॿिए पासे रोज़ी बि ख़ुदा ॾे पियो, मरण खां पोइ भलाई त हिते बि भले। हिन दौर में पट ते वेहण, तॾे ते वेहण, सादगी इख्तियार करण, क़ुरान पढ़ाइण, क़ुरान पढ़ण, ही ख़ुश नसीब जो कमु आहे। ऐं इन ॻाल्हि में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी असांजा दोस्त इहा ख़िदमत कनि पिया पिया। हाफ़िज़ रहमतुल्लाह साहिब इहा ख़िदमत कई आहे ऐं इहा कामयाबी जी निशानी आहे। नंबर 3 मौज़ू कहिड़ो हो, अदे तुफ़ैर साहब वारनि पंहिंजे वालिद मरहूम जे रूह खे सवाब पहचान जे लाइ फ़ी सबीलिल्लाह ख़ैरात कई, जलसो रखायो, इहो सवाब बि यकीनन मिले। कुरान पाक सां साबित आहे, नबवी हदीसनि सां साबित आहे, अल्लाह जे वलीअनि जे कौलनि सां साबित आहे, दहली जो सैयदनि जो ख़ानदान आहे, आले रसूल जो ख़ानदान आहे, हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जो ख़ानदान आहे, उन जो बचड़ो आहे शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह। वो फरमाए थो, मां हमेशा इमामनि सुहिणनि जे रूह खे सवाब पहचान जे लाइ 10 मुहर्रम ते ख़त्मूं कढाईंदोसि, ख़त्मूं बख़्शींदोसि। ख्वाब में नबी सुहिणो ॾिठुमि, फरमायो अब्दुल अज़ीज़ जी आका, बचड़ा जी बाबा, मुंहिंजा औलाद जी मुंहिंजा दिलबर, तव्हां 10 मुहर्रम ते ख़त्मूं बख़्शींदा आहियो, ख़ैरात सवाब बख़्शींदा आहियो, सभिनी खे बख़्शींदा आहियो, पर मुंहिंजे घर वारनि खे शामिल न कंदा आहियो। अव्हां खे ख़बर आहे त हर मर्द पंहिंजे घर में हूंदो आहे। मूं मुहम्मद ॾे तोहफ़ो मोकिलियो त मुंहिंजे घर वारनि खे बि यादि कयो जो मां मुस्तफ़ा उन्हनि वटि हूंदो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ त ही सवाब साईं वारनि जे वालिद मरहूम खे यकीन न मिलंदो। हिननि जो ख़ुलूस आहे, हिननि जी सचाई आहे, हिननि जो इख़लास आहे, हिननि जी नियत आहे, रब क़बूल कंदो। अल्लाह मरहूम खे जन्नत में जायूं ॾींदो, बुलंद मक़ाम ॾींदो, वॾा दर्जा ॾींदो। हज़रत हबीब करीम जा आशिक़ अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हिकिड़े शख़्स जो मामूल हो, हज़रत बीबी राबिया बसरिया कमाल वारी अम्मा जे रूह खे सदाई पियो सवाब मोकिलींदो। हिकु दफ़े ख्वाब में ॾिठई त हिकिड़ी पर्दीदार औरत दरवाज़े ते आई, सदेश थी फलाणा जी अम्मा, हेॾे आ वेझो, अम्मा तव्हां केरु आहियो? फरमाए थी मां राबिया बसरी आहियां। अम्मा मुंहिंजे घर हलो, मूंखे महिरबानी कयो। न पुट मां एतिरो मसरूफ़ आहियां, फारग न आहियां, पर तूं मुंहिंजे रूह खे सवा मोकिलींदो आहीं, मुंहिंजी दिलि भरिजी पई त मां बि तुंहिंजे दर ते अचे तोखे दुआऊं ॾेई वञा। सवा मिले थो, ही अजर मिले थो। इन लाइ क़ुरान शाहिद आहे, हदीस शाहिद आहे। ही पेट जे भरण वारी ॻाल्हि न आहे, ही लालच तम वारी ॻाल्हि न आहे। अल्लाह जा वानड़ो हलंदे वाट वेंदे को फ़क़ीर मिले, ग़रीब मिले, उनखे जेकॾहिं 5 रुपया ॾेई छॾी न फी सबीलिल्लाह वालिदैन जी नियत, त वालिदैन ते त महिरबानी थींदी, पर तुंहिंजी लाभ अजर लिखियो वेंदो। रोज़ त जलसा कोन थींदा, रोज़ त 40-12 कोन थींदा, हलंदे फिरंदे ख़ैर रुपयो 2 रुपया 5 रुपया ॾे, नियत कर त अबे अम्मा जी नियत, उन्हनि खे दर्जो जुदा मिलंदो, तोखे सखावत जो सवाब जुदा मिलंदो।
बस इन जुमलती मां खां इजाज़त वठां अल्लाह मुझो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए साईं वारनि जा ख़त्मा आहिनि पढ़ायल उहे ॿुधो छा आहे पुट पढ़ी ॿुधा पुट हाफ़िज़ खे सजदा यादि हूंदा बाक़ी चओ त मूं जहिड़ो अनपढ़ियल आहे हा सजदा न ॾिना अथई छो न ॾिनई न ॾियण जे करे वॾो गुनाह थींदुसि हर सजदो जॾहिं पढ़जे उन महिल सजदो ॾिजे हर सजदो जॾहिं पढ़जे उन सजदो ॾिजे ॿियो साईं हा ॿियो हाणे हाफ़िज़नि जी दस्तार थींदी दस्तार जी इब्तिदा थिए पई हाफ़िज़ साहब साईं मौलवी साहब अज़ीम खे था चऊं भला ओहो हिक खे नाले सां सॾु कंदो वञी ऐं वर ॾींदा वञो दुआ थींदी पोइ अलाह कंदो सभिनी जा ॿेड़ा पार रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अल्लाह तू ये महफिल पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा या अल्लाह तू अदे तुफ़ैल वारनि वालिद मरहूम खे जन्नत में जायूं अता फरमा या अल्लाह सभिनी जा हथड़ा ख़ाली न मोटा सभिनी जी दुआऊं क़बूल फरमा मर्ज़ कर्ज़ दर्द दुश्मन फितना मुसीबतूं परेशानियूं तकलीफ़ूं दफ़ा दूर फरमा या सुहिणा नबी तूं सां राज़ी थी मिठा अल्लाह तू रब قال الله عز وجل في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم عليه وعلى آله दाइन जलसे जी साईं जे वाइज़ तकरीर जी केसट जंहिं दोस्त खे खपे सुभाणे निसार हिकु साउंड मच्छी मार्केट रोड तां तव्हांखे मिलंदी साईं जी हीअ तकरीर जेका थी आहे इहा जेको साउंड वारा निसार साहब हिकु साउंड वारो उतां तव्हांखे आराम सां मिलंदी केसट साईं जे वाइज़ जी सॼे जलसे